बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। दोस्तों, काफ़ी शागिर्दन असां सां हिकु रिक्वेस्ट कई त सर असांखे कंहिं टेंस जे बुक मुतलिक़ गाइड कयो ऐं असांखे ॿुधायो त हीअ जेका बुक आहे या हीअ जेका PDF फाइल आहे इन PDF फाइल जे ज़रिए असां टेंस आसानी सां सिखी सघूं था। शागिर्दनि जी इहो डिमांड ॾिसी करे असां हिन हिकु निढड़ी मुख़्तसर वीडियो सां अवांजी ख़िदमत में पेश थियासूं। अॼु वारी हिन वीडियो में असां तव्हांखे जस्ट गाइड कंदासूं ऐं रिकमेंड कंदासूं हिकु PDF जे मुतलिक़। उन PDF जे अंदरि तव्हां मुकमल टेंस डिटेल में पढ़ी ऐं सिखी सघो था। त हिन बुक जे बारे में असां डिटेल में डिस्कस कंदासूं। उन खां पहिरीं असां जिन्हनि शागिर्दनि इहो असां सां डिमांड कई त सर असांखे कंहिं टेंस जी PDF फाइल मुतलिक़ गाइड कयो, त हीअ स्पेशली उन्हनि ई शागिर्दनि लाइ क्लास आहे ऐं अॼु वारी हिन क्लास जे अंदरि असां तव्हांखे मुकमल गाइड कंदासूं। त हिन वीडियो में वधण खां पहिरीं असांजी हिकु निढड़ी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं साथ ई बेल आइकन जे बटण ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी हर नेक्स्ट अचण वारी वीडियो मिली सघे। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन वीडियो खे। ॾिसो, काफ़ी शागिर्दनि जी हिकु प्रॉब्लम हूंदी आहे त उन्हनि खे को अहिड़ो पार्टिकुलर किताब नाहे मिलंदो जंहिं ज़रिए हू मुकमल टेंस सिखी सघनि। हू काफ़ी ट्राई कंदा रहंदा आहिनि, मुख़्तलिफ़ तरह जा किताब, मुख़्तलिफ़ तरह जूं PDF फाइल्स, मुख़्तलिफ़ तरह जी विनवर्ड फाइल्स पढ़ंदा रहंदा आहिनि, मुख़्तलिफ़ तरह जी वेबसाइट्स खे बि विज़िट कंदा आहिनि, लेकिन उन्हनि जी हर जाइ ते मुकमल टेंस क्लियर नथा थी सघनि। ईअं न आहे त उन्हनि खे मुकमल टेंस हर जाइ ते क्लियर कोन था मिलनि। ॾिसो, टेंस मुख़्तलिफ़ जाइनि ते बिल्कुलु क्लियर पियल आहिनि। सपोज़ कयो जिते तव्हांखे प्रेज़ेंट टेंस मुकमल तव्हांखे डिटेल में सम्झ ईंदो, थी सघे उते पास्ट टेंस सम्झ न अचे, या वरी उते अव्हां पास्ट टेंस न पढ़ो ऐं बाद में उहो शइ अव्हांखे न मिले। त खोड़ सारा प्रॉब्लम थींदा आहिनि जंहिं कारण शागिर्दनि खे ठीकु किताब टाइम ते कोन थो मिली सघे ऐं उहे पंहिंजी प्रिपरेशन या वरी उहे पंहिंजी जेका तयारी आहे उहे नथा करे सघनि। त अॼु वरी हिन वीडियो में असां तव्हांखे मुकमल हिकु किताब जे मुतलिक़ गाइड कंदासूं ऐं अव्हांखे इहो ई रिकमेंड कंदसि त हिन फाइल खे तव्हां डाउनलोड कयो, जंहिंजे अंदरि मुकमल टेंस खे डिटेल में डिस्क्राइब कयो वियो आहे। क्लियर आहे? त हाणे इन बुक जो थोरो असां ओवरव्यू कराईंदा आहियूं, तव्हांखे ॾेखारींदा आहियूं त इन बुक जे अंदरि कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि मुतलिक़ तव्हां सिखी सघो था। इन जे बारे में डिटेल में असां तव्हांखे गाइड कंदा आहियूं। उन खां पोइ हिन PDF फाइल खे तव्हां डिस्क्रिप्शन में हिकु लिंक ॾिनल आहे, उन ते क्लिक करे डाउनलोड करे सघो था। उन खां पोइ इन PDF खे पढ़े करे अव्हां इन मां जेको बि फ़ाइदो आहे उहो हासिलु करे सघो था। चलो, हाणे असां तव्हांखे इन बुक जे मुतलिक़ थोरो इंट्रोडक्शन कराईंदा आहियूं। हीअ बुक जेको तव्हांजे नज़रनि जे साम्हूं खुलियल आहे, हिन बुक जे अंदरि 12 टेंस मुकमल तरह सां डिटेल में डिस्क्राइब कयल आहिनि। हर टेंस जी वज़ाहत बि ॾिनल आहे, उन जा एग्ज़ाम्पल बि ॾिनल आहिनि, उन टेंस जो फार्मूलो बि ॾिनल आहे, नेगेटिव, अफर्मेटिव, इंट्रागेटिव, हर सिचुएशन में इन खे डिटेल में डिस्क्राइब कयो वियो आहे। इंग्लिश में इन जी डेफिनेशन हूंदी, सिंधी में इन जी डेफिनेशन हूंदी, सिंधी में इन जा खोड़ सारा ॿिया बि मिसाल हूंदा। इन तरह सां यानी कि हर टॉपिक खे हिन PDF फाइल में क्लियर कयो वियो आहे। हीअ PDF फाइल मुकमल तक़रीबन 21 पेजनि जी आहे, जंहिंखे तव्हां पढ़ी करे डिटेल में पंहिंजा टेंस हमेशह लाइ क्लियर करे सघो था। मिसाल तौरु सभ खां पहिरीं हिन किताब जो आगाज़ थिए थो व्हाट इज़ टेंस, यानी कि टेंस छा आहे। लफ़्ज़ टेंस खां ई हिन किताब जो आगाज़ थिए थो ऐं फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस ताईं हिन किताब खे डिटेल में छापियो वियो आहे, इन जी लिखत मौजूदु आहे। अच्छा, इन में ॾिसो लफ़्ज़ टेंस, व्हाट इज़ टेंस, इन जे बारे में 2 डेफिनेशन्स इंग्लिश में बि लिखियल आहिनि। उन खां पोइ हिते इन जी एॾी वॾी खोड़ सारी जेका डेफिनेशन्स आहिनि, इन जी डिटेल आहे उहो सिंधी में बि सम्झायल आहे। तंहिंखां पोइ व्हाट इज़ टेंस जे बारे में हिते कुझु एग्ज़ाम्पल ॾिनल आहिनि, एग्ज़ाम्पल सिंधी में बि ॾिनल आहिनि, इंग्लिश में बि ॾिनल आहिनि। इन खां पोइ इन खे वधीक डिटेल में सम्झाइण लाइ हेठि कुझु ॿियूं लाइनूं बि लिखियल आहिनि। इन तरह सां हिन टेंस खे मुकमल तरह सां डिटेल में हिते डिस्क्राइब कयल आहे। त इन लाइ ऐं तव्हांखे इहो ई रिकमेंड कयां पियो त हिन किताब खे डाउनलोड करे पढ़ाई करे सघो था। ऐं हिन बुक खे जॾहिं तव्हां डाउनलोड करे वठो इन PDF फाइल खे, त उन खां पोइ इन जी रीडिंग खां पोइ मूंखे ज़रूरु कमेंट करे ॿुधाइजो त हीअ PDF फाइल तव्हांखे कीअं लॻी। छो जो हीअ PDF फाइल मुख़्तलिफ़ फाइलनि खां बिल्कुलु
अलॻि आहे ऐं इनशाला तव्हांखे ज़रूरु पसंदि बि ईंदी, हिन मां खोड़ सारो फ़ाइदो बि तव्हांखे पहुचंदो। इन खां पोइ हाउ मेनी टाइप्स ऑफ टेंस इन जे बारे में बि लिखियलु आहे, जेके ॾिसो 3 टाइप्स हूंदा आहिनि, प्रेज़ेंट, पास्ट, फ्यूचर। हाणे उहे कहिड़ा आहिनि, इन्हनि खे सिंधी में छा सॼो वञे थो, उन जे बारे में डिटेल में सम्झायो वियो आहे। त प्रेज़ेंट छा हूंदो आहे, पास्ट छा हूंदो आहे, फ्यूचर छा हूंदो आहे, टेंस छा हूंदो आहे। इहो सभु कुझु हिन बुक जे तव्हां पहिरें पेज ते ई सिखी सघो था। उन खां पोइ इन जे बारे में हिते कुझु वधीक बि लिखियलु आहे, इहो बि पढ़ी करे तव्हां डिटेल में सिखी सघो था। इन खां पोइ हिते अचे थो, ॾिसो हीउ खोड़ सारो अञा ॿियो बि लिखियो पियो आहे। तंहिंखां पोइ मेन मक़सदु हितां शुरू थिए थो तव्हांजो, त जॾहिं बि असां टेंस पढ़ंदा आहियूं त टेंसनि में असां जुमलनि जो इस्तेमालु कंदा आहियूं ऐं जुमिलो कुझु हिसनि जो ठहियलु आहे, यानी कि उन जुमिले जा उन जेको सेंटेंस आहे उन जा पार्ट्स हूंदा आहिनि। उन्हनि पार्ट्स खे सिंधी में छा सॾियो वञे त उहे पार्ट्स कहिड़ा आहिनि, उन्हनि खे डिटेल में बि हिते सम्झायो वियो आहे। हिते ॾिसो जीअं जेके सेंटेंस आहिनि उन जा पार्ट आहिनि, मिसाल तौरु सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट। इन लाइ ॾिसो हिते सब्जेक्ट जे बारे में डेफिनेशन बि मौजूदु आहे, तंहिंखां पोइ सिंधी में बि लिखत अथसि ऐं इन जा एग्ज़ाम्पल बि आहिनि। इन खां पोइ हिते डिटेल में इन जे बारे में सम्झायल बि आहे। त इन तरह सां हिन पूरी किताब खे जेकॾहिं तव्हां पढ़ंदा त तव्हांजो हर कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। हाणे हिते वर्ब, ऑब्जेक्ट बि इन तरह सां ई आहिनि। हाणे असां हिते टेंस जे बारे में थोरो गाइड कंदा आहियूं, तव्हांखे ॾिसंदा आहियूं। तंहिंखां पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि, इहो तव्हां PDF कितां डाउनलोड करे सघो था ऐं इजाज़त वठंदासीं, छो जो हीउ मुख़्तसर वीडियो आहे। हिन वीडियो जे अंदरि असां तव्हांखे जस्ट गाइड ई करण वारा हुआसीं। हिते ॾिसो टेंस स्टार्ट थियो आहे, टेंस जे बारे में हिते डिटेल में लिखियलु आहे। तंहिंखां पोइ इन जा जेके एग्ज़ाम्पल्स आहिनि, उन जा जेके इस्तेमाल आहिनि, हीअ सभु इन जे बारे में तव्हां डिटेल में पढ़ी ऐं सिखी सघो था। त हिन किताब खे तव्हां डाउनलोड कयो। इन खे डाउनलोड करण जो तरीक़ेकार इहो आहे त हिन जेका PDF फाइल तव्हांजे साम्हूं आहे, इन जो लिंक असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासीं, जंहिं ते क्लिक करे अव्हां हिन PDF फाइल खे डाउनलोड करे पढ़ाई करे सघो था। ऐं लास्ट में ज़रूरु मूंखे ॿुधाइजो त हीअ PDF फाइल तव्हांखे कीअं लॻी। हिन PDF फाइल खे डाउनलोड करण लाइ डिस्क्रिप्शन वारी लिंक ते क्लिक कयो ऐं डायरेक्ट इन खे डाउनलोड कयो। जेकॾहिं डिस्क्रिप्शन वारी लिंक ते क्लिक नथा करे सघो त www.sarpak.com ते वञी करे हिन जहिड़ा खोड़ सारा ॿिया बि किताब डाउनलोड करे सघो था। त अॼु असांखे हिते इजाज़त ॾिजो, छो जो अॼु वारी हिन वीडियो में सिर्फ़ु मुख़्तसर ॻाल्हाइणो हो ऐं कुझु शागिर्दनि असां सां जेका रिक्वेस्ट रखी हुई उन्हनि लाइ ई असां मख़सूस वीडियो ठाही आहे, ॿिया बि जिन्हनि खे फ़ाइदो हासिलु करिणो आहे करे सघनि था। त हाणे अल्लाह निगहबान मोकिलाणी न आहे, इनशाला ॿी वीडियो में मुलाक़ात कंदासूं। बहरहाल तेसीं ताईं ॾियो इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।